ये आहे बप्पड़ मौला खानपुर जो उस्ताद उबैदुल्ला बप्पड़ जे घर खां घिटी ॿाहिरि अचे थी। हीअ आहे उहा घिटी जंहिं अची जेको आहे माना ॾिसो त ही मेन घिटी आहे जेकी वरी जेको आहे सनाला खां थींदी ऐं जेको आहे बप्पड़ मौला शहीदनि ते वञे थी। ऐं एतिरो गंदु पियो आहे, एतिरी हीअ बीमारी आहे, कंहिंखे हीअ गंदु खणण जी ज़रूरत ई न आहे त कोई गंदु खणे हिते। छा भला ॿियूं घिटियूं ॾिसूं था, ॿिया पाड़ा ॾिसूं था, उते हर को गंदु कचिरो खणी थो वञे, पर हिन घिटी जो कोई बि वारिस न आहे। गंदु जेको आहे ॾिसी रहिया आहियो, हिन गंद मां एतिरियूं त बीमारी पखिड़िजी रहियूं आहिनि। जेको आहे उन्हनि अची मुंहुं कढियो आहे। असां टाउन कमेटी खे अर्ज़ु कंदासीं त हीअ कचिरो जेको आहे हितो खणी ऐं बीमारियुनि खां असांखे हिते बचायो वञे। ऐं ॿी ॻाल्हि इहा ॿुधाईंदा हलियासीं त हिननि बीमारियुनि मां असांखे जेको आहे त काफ़ी बीमारियूं अची चुकियूं आहिनि हिते असांजे पाड़े में, ख़ासि करे त एलर्जी जी बीमारी वधीक अची चुकी आहे। ऐं ॿी ॻाल्हि इहा आहे त ॿियूं खोड़ सारी बीमारियूं आहिनि जंहिंजा नाला तव्हांखे कहिड़ा ॿुधायूं। ऐं हीअ तव्हां ॾिसी आहियो विच रोड ते गंदु पियो आहे, ॾिसो था विच रोड ते गंदु पियो आहे। हीअ गंदु खणण वारनि जो कोई बि हो एतिराज़ु न आहे। ऐं जेको गंदु बि कोन था खणनि, सफ़ाई बि डेली कोन पई थिए। इहो महिरबानी करे हीअ जेको आहे माना गंदु खणी बीमारियुनि खां असांखे बचाए वञे, महिरबानी।